अस्सलामुअलैकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी ते आयल सभिनी दोस्तनि खे भलीकार साथियों PST ऐं JST जी तयारी जे लाइ अॼु अंग्रेज़ी सब्जेक्ट मंझां पार्ट्स ऑफ स्पीच जो टॉपिक खणी पेश थिया आहियूं। उम्मीद आहे वीडियो पसंदि ईंदो। पाण नंढे लाकुर खां पढ़ंदा आहियूं पार्ट्स ऑफ स्पीच छा आहिनि। उन में सभ खां पहिरियां नाउन आहे। नाउन जी डेफिनेशन पाण नंढे लाकुर खां रटी आहे। द नाउन इज़ द नेम वर्ड। सेम एज साॻी डेफिनेशन आहे। A noun is a word used as the name of person, place or thing। यानी कि कंहिं बि शइ जो नालो हुजे उहो असांजो नाउन थी वेंदो। अकबर वॉज़ अ ग्रेट किंग। किंग ऐं नाउन जे अकबर जेको आहे इहे लफ़्ज़ आहिनि, इहे बि असांजा नाउन थी वेंदा। उन खां पोइ द सन शाइन्स ब्राइट। सन जेको लफ़्ज़ आहे, स्टार जो नालो आहे, इहो बि असांजो नाउन ई आहे। कराची इज़ द लार्जेस्ट सिटी ऑफ पाकिस्तान। सिटी पाकिस्तान ऐं कराची लफ़्ज़ जेके आहिनि इहे असांजा नाउन आहिनि। पाकिस्तान हिकु कंट्री, हिकु मुल्क जो नालो आहे। सिटी कंहिं इलाइक़े खे असां चवंदा आहियूं ऐं कराची हुन इलाइक़े जो नालो आहे। दिस इज़ माई पेन। पेन लफ़्ज़ शइ जो नालो आहे, इहो असांजो नाउन थी वेंदो। उन खां अलावा कुझु नाउन अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां फील कंदा आहियूं, असां ॾिसी न सघंदा आहियूं। नाउन जी बि डेफिनेशन ॾिनी वेंदी आहे त नाउन इज़ द नेम ऑफ पर्सन, प्लेस आर थिंग आर एन आइडिया। यानी कि आइडिया जो नालो जेको आहे उहो बि असांजो नाउन आहे। वर्क जो नालो बि असांजो नाउन आहे। इन ते मज़ीद नाउन ते मां ॿियो लेक्चर तयारु करे रहियो आहियां। इंशाल्लाह उहो जब अपलोड कयो वेंदो। नंबर सेकंड ते आहे प्रोनाउन। पाण नंढे लाकुर खां पढ़ियो आहे। प्रोनाउन इज़ अ वर्ड यूज़ इंस्टेड ऑफ नाउन। यानी कि अहिड़ो लफ़्ज़ जेको नाउन जे बदिरां कमु अचे उन खे असां प्रोनाउन चवंदा आहियूं। जीअं ही लफ़्ज़ जेको आहे असां हिते कंहिं इस्म कंहिं नाउन जे बदिरां इस्तेमालु कयो आहे। सेम एज सेकंड सेंटेंस में आहे शी एंड थर्ड में आहे दे। इहे जेके टई लफ़्ज़ आहिनि इहे असां इस्मनि जे बदिरां कमु आंदा आहिनि, नाउन जे बदिरां कमु आंदा आहिनि। इट्स कॉल्ड प्रोनाउन। उन खां पोइ आहे एडजेक्टिव। एन एडजेक्टिव इज़ अ वर्ड यूज़ टू एड समथिंग टू द मीनिंग ऑफ नाउन। एडजेक्टिव ऐं एडवर्ब में अक्सर करे दोस्तनि खे ॾुखियाई पेश ईंदी आहे। पाण खे सम्झण जी ज़रूरत इहा ई आहे त एडजेक्टिव जेको हूंदो आहे उहो नाउन जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे। नाउन जी माना में, जीअं ही इज़ अ ब्रेव बॉय। ब्रेव असांजो नाउन आहे, ब्रेव असांजो एडजेक्टिव आहे। बॉय असांजो नाउन आहे। बॉय जी माना में इज़ाफ़ो कयो थो वञे त ब्रेव असांजो एडजेक्टिव थी वेंदो। ही इज़ अ गुड स्टूडेंट। गुड जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे। स्टूडेंट असांजो नाउन आहे। नाउन जी माना में इज़ाफ़ो कयो थो वञे त हीउ हिकु सुठो शागिर्दु आहे। आई एट सम एप्पल्स। एप्पल्स पिणु नाउन आहे। उन जी माना में इज़ाफ़ो करे ॿुधाए थो वञे त मूं कुझु फ्रूट खाधा। सम असांजो एडजेक्टिव आहे। यानी कि नाउन जी माना में इज़ाफ़ो कंदड़ जेको लफ़्ज़ आहे उहो असांजो एडजेक्टिव सिफ़त आहे। उन खां पोइ आहे वर्ब। अ वर्ब इज़ यूज़ टू एक्सप्रेस एन एक्शन आर स्टेट। यानी कि एक्शन या स्टेट खे एक्सप्रेस करण जे लाइ जेको लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं उहो असांजो वर्ब हूंदो आहे। बेसिकली वर्ब जी माना इहा आहे कमु। दे हैव अ कार। आई एम अ टीचर। ही प्ले लिखिजी वियो आहे, हिते प्लेस थींदो। ही प्ले अ गेम। ही प्लेज़ अ गेम। इहे लफ़्ज़ असांजा वर्ब आहिनि जेके हुअण, थियण या करण जी माना ॾसींदा आहिनि। इन लफ़्ज़नि खे असां वर्ब्स चवंदा आहियूं पार्ट्स ऑफ स्पीच में। उन खां पोइ आहे एडवर्ब। एन एडवर्ब इज़ अ वर्ड यूज़ टू एड समथिंग। सेम एज जीअं एडजेक्टिव असांजी माना ॾसे पई एड समथिंग टू द मीनिंग ऑफ। हाणे हिते कॉन्सेप्ट क्लियर आहे। टू द मीनिंग ऑफ वर्ब एंड एडजेक्टिव आर एन अदर एडवर्ब। यानी कि एडवर्ब उहो हूंदो आहे जेको वर्ब एडजेक्टिव या ॿिए एडवर्ब जी माना में इज़ाफ़ो करे ऐं एडजेक्टिव नाउन जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे। त जीअं हिते आहे त शी रन्स फास्ट। रन्स जेको लफ़्ज़ आहे इहो असांजो वर्ब आहे। इन जी माना में इज़ाफ़ो कयो थो वञे। फास्ट लफ़्ज़ असांजो एडवर्ब थी वेंदो। शी इज़ अ वेरी ब्यूटीफुल। ब्यूटीफुल पाण सभिनी खे ख़बर आहे एडजेक्टिव आहे। ब्यूटीफुल जी माना में इज़ाफ़ो कयो थो वञे इज़ कॉल्ड एडवर्ब। वेरी असांजो एडवर्ब आहे। शी प्रोनाउंस द वर्ड क्विक करेक्टली। क्विक जेको आहे करेक्टली जेके लफ़्ज़ आहिनि इहे ॿई असांजा क्वाइट ऐं करेक्टली लफ़्ज़ जेके ॿई आहिनि इहे असांजा एडवर्ब आहिनि। करेक्टली वर्ड्स जेको आहे इहो क्वालिफाई थो करे प्रोनाउंस खे। पर कहिड़े नमूने केतिरी हद ताईं सही इन लफ़्ज़ जो उचार कढियो आहे
इहो असांखे एडवर्ब मज़ीद डिफाइन करे ॿुधाए थो क्वाइट यानी कि बिल्कुलु सही नमूने सां इन लफ़्ज़ जेको आहे सो उहो उचार कयो आहे। हाणे हीअ असांजा एडवर्ब्स रहंदा छाजे करे जो जॾहिं बि लफ़्ज़ वर्ब एडवर्ब या एडजेक्टिव जी माना में इज़ाफ़ो करे उन जी माना मज़ीद ॿुधाए उहो असांजो एडवर्ब हूंदो आहे। जॾहिं त सिफ़त एडजेक्टिव असां उनखे चवंदा आहियूं जेको नाउन जी सिर्फ़ु माना में इज़ाफ़ो करे। Same as preposition. A preposition is a word used with a noun or pronoun to show how the person or thing denoted by the noun or pronoun stands in a relation to something else. preposition जेकी हूंदी आहे उहा असांजी जा अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके नाउन या प्रोनाउन सां गॾु इस्तेमालु थींदा आहिनि पर्सन या कंहिं शइ जी माना खे ज़ाहिर करण लाइ उनजो रिलेशन ज़ाहिर करण जे लाइ। जीअं देयर इज़ अ काउ इन द गार्डन लफ़्ज़ जेको इन आहे इहो असांखे ॿुधाए थो त काउ जेकी आहे उहा गार्डन यानी कि बाग़ में आहे। द गर्ल इज़ फॉन्ड ऑफ म्यूज़िक ऑफ जेको लफ़्ज़ आहे इहो असांखे ॿुधाए थो छोकिरी ऐं म्यूज़िक जे तालिक़ जो त छोकिरी खे म्यूज़िक पसंदि आहे मौसीक़ी पसंदि आहे। शी सेट अंडर द ट्री अंडर लफ़्ज़ असांजो प्रोनाउन आहे जेको ॿुधाए थो त शी ऐं ट्री जे विच में कहिड़ो रिलेशन आहे। उन खां पोइ आहे साथियों कंजक्शन। अ कंजक्शन इज़ अ वर्ड यूज़ टू जॉइन वर्ड्स आर सेंटेंसिस यानी कि कंजक्शन उहो लफ़्ज़ हूंदो आहे जेको ॿिनि लफ़्ज़नि खे या ॿिनि जुमलनि खे या ॿिनि जुमलनि जे हिसनि खे जोड़ींदो आहे। एग्ज़ाम्पल रामा एंड हैरी आर कज़न्स हैरी ऐं रामा जेको आहे ॿई लफ़्ज़ आहिनि जिन खे एंड ज़रिए जोड़ियो वियो आहे। लफ़्ज़ एंड जेको आहे कंजक्शन आहे। टू एंड टू मेक फोर सेम एज़ टू ऐं टू ॿ लफ़्ज़ आहिनि एंड इन्हनि ॿिन्हिनि खे जोड़ण जो कमु अदा करे रही आहे इन करे एंड इज़ अ कंजक्शन। आई रन फास्ट बट आई मिस द ट्रेन लफ़्ज़ जेको बट आहे इहो असांजो कंजक्शन आहे ॿिनि जुमलनि खे जोड़ण जो किरदारु अदा करे थो। interjection it's last and interjection is a word which express some sudden feelings यानी कि इंटरजेक्शन उहो लफ़्ज़ हूंदो आहे जेको असांजी फीलिंग्स खे एक्सप्रेस कंदो आहे। हुरा वी हैव वन द गेम वर्ड हुरा असांजी फीलिंग खे एक्सप्रेस थो करे त असां ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहियूं। उन खां पोइ अलास शी इज़ राइट अलास वर्ड जेको आहे असांजे ॾुख खे असांजी उन फीलिंग खे ज़ाहिर करे रहियो आहे यानी कि अहिड़ा लफ़्ज़ जेके ख़ुशी गम ॾुख खे ज़ाहिर कनि उहे असांजा इंट्रोडक्शन हूंदा आहिनि। साथियों ही असांजो इंट्रोडक्शन जो लेक्चर हुयो पार्ट्स ऑफ स्पीच मंझां हिन ते डीपली लेक्चर तयारु कया पिया वञनि इंशाल्लाह 1 बाय 1 अपलोड कया वेंदा। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक सब्सक्राइब लाज़मन कंदा।